तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो है। तौबा जी माना है तलाफी माफ़ात। इंसान जेके ग़लतियूं करे गुनाह करे उन्हनि खां शर्मसार थी करे रब जे दर ते अचे ऐं वाइदो करे पहिरें नंबर ते ॾोह मञे त मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां। ॿिए नंबर ते रब सां वाइदो करे त आईंदा गुनाह न कंदुसि। बस पहिरें नंबर ते एतिराफ़ जुर्म माना ॾोह मञे। ॾोह मञण बि बहादुरी आहे। ये जेके चोर पुलिस जे 7 पुत्रनि ते पुलिस नक में नकेली विझंदी अथनि, ऊंधो टंगींदी अथनि, पोइ बि ॾोह न मञींदा आहिनि। तव्हां सम्झंदा हूंदव त इहे बहादुर आहिनि। न बाबा, इहा बुज़दिली आहे। बहादुर आहे जेको चए त मां ॾोह कयो आहे, मां मञां थो, जेका सज़ा ॾियो मां हाज़िर आहियां। तव्हां ईअं असांजो कंहिंसां झेड़ो हूंदो आहे, पोइ सुलह जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पोइ चवंदा आहियूं बाबा पहिरें ॾोह मञो त पोइ ॻाल्हियूं कयूं। जेको ॾोह मञींदो ई न हुन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं आहे या न? ॾोह मञो। असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो, त रब खे बि उहो बानो वणंदो आहे जेको ॾोह मञींदो आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो शाबुन आतिम मुसरिफुन अला नफ्से। फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहनि में गुज़री वई। जिंदगी में हिकिड़ी बि नेकी न कयई। एॾा ॾोह कई, एॾा गुनाह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूए फ़ेले। बनी इसराइल तंग थी ॿिया शहर वारनि फ़ैसिलो कयो त हिनखे शहर मां कढोसि। शहर निकाली ॾिनऊंसि। फलम्मा हज़रतुल वफ़ात, जंगल में रहंदो। जॾहिं हुनजे वफ़ात जो वक़्तु वेझो आयो, फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुंहिंजा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलानी जाते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरी वियो थई। फाजुर जल्दी करो ते पहुचो, वगसिल हो, उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा। वसल्ले अलई, उन मुझे यार जी जनाजे जी नमाज भी तू पढ़ा। वकुल मन कसुर इस्यानु यहज़ुर जनाज़तहु लअग़फ़िर लहुम। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनहगार मुझे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो, मां रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाज़ा बि अॻा हूंदा, उहो बि मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में शरीक थी। कोशिश कयो जनाज़े के कुल्लो भी ॾियो, कब्रिस्तान ते जनाज़े सां गॾु हलो, छो त अॼु इन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। ख़ुसूसन को नेक बानो, को साले बानो, को अल्लाह वारो वफ़ात करे वञे त उन जे जनाज़े में त ज़रूर शरीक थियो, छो त के जनाज़ा अॻा हूंदा आहिनि जो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो आहे। फलम्मा हज़रू, हदीस में अचे थो सब बनी इसराइल नंढा वॾा जवान कुराड़ा अमीर गरीब उन जे जनाज़े में हाज़िर थिया। जनाज़े जी नमाज खां बाद कतारूं लॻी वयूं त इन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं। जॾहिं उन जे चेहरे तां कफन जी चादर खे हटायो वियो त अरफू
हदीस में जे तो सभिनी उनके सुञातो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के जो कालू हाज़ा हुवल फासिकुल लज़ी अखरजना अल्लाह जा नबी तो फासिक फाजर मानू हुयो ई तो वडो डोहारी किस्म जो मानू हुयो असां त इन जे डोहल खां तंग थी करे फैसलो कयोसीं त इन के शहर मां कढी छॾियऊंसि तूं वरी ऐलान कयो आहे त जेको इन जे जनाज़े में शरीक थींदो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो फतअज्जब मिन ज़ालिक हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण तअज्जुब में पइजी वियो रब खे अर्ज़ कई या अल्लाह छा माजरा है तू तो चवी त मुंहिंजो दोस्त आ ई था चवनि त फासिक ऐं फाजिर आ रब फमसदकू मूसा ये भी सच्चा हाल मां रब भी सच्चो ये भी सच्चा वाकई हो डोहारी हुयो पर जॾहिं हिन जे ज़िंदगी जा आख़िरी पसा हुया फरायुमनतन व युसरतन पो सॼे भी ॾिठई खॿे भी ॾिठई फलम यर हमीम व करीना त न अबू न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी जंगल में कोई ॾिसण में कोन आयुसि मूसा उन वक़्त में रोई करे मां रब खे चई इलाही अब्दु मिन इबादिक व गरीबुल फी बिलादिक या अल्लाह मां भी तुझे बालल मां हिकिड़ो माण्हू आ शहर वारनि त मूंखे निधन को करे कढी छॾियो आ या अल्लाह इते जंगल में मुझो कोई कोने को न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी या अल्लाह मां मञा थो मां डोहारी आहियां पर लव अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किक वाफ़ुक अन्नी यलकुस मिन मुल्किक लमा सअलतुकल मग़फ़िरा या अल्लाह जेकर मूंखे इहा ख़बर हुजे आ त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो थींदो या मूंखे माफ़ करण सां तुंहिंजे मुल्क में को नुक़सान थींदो त मां कॾहिं भी माफ़ी जो सुवाल न कयां हा या अल्लाह जेकर मूंखे अज़ाब कंदे तुझे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदुई जेकर मूंखे माफ़ कंदे त तुझे मुल्क में कहिड़ो नुक़सान थींदो या अल्लाह तोखे केरु मयार त कोन ॾींदी त हिन निधंगे खे छो माफ़ी ॾिनई या अल्लाह मां मञा थो मां डोहारी आहियां पर तो त पाण नबियनि जी ज़ुबान ते फरमायो आहे व इन्नी लगफ़ारुल लिमन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा या अल्लाह तो त पाण चयो आहे जेको तौबा कंदो मां उनखे बख़्शींदुसि तो त पाण चयो आहे नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजे बानल खे मुंहिंजो न्यापो ॾीन त मां जब्बार भी आहियां मां कहार भी आहियां मां काहिर भी आहियां मां ज़ुल इंतकाम भी आहियां पर ही भी मुंहिंजे बानल खे मुंहिंजो न्यापो ॾे त अनल गफूरुर रहीम मुंहिंजो बख़्शींदड़ ऐं महिरबान भी दुनिया में कोई कोन मिलंदो रब फरमायो मूसा इन गुनहगार बाने जी आजुज़ी यो एतराफ़ जुर्म रब खे एॾो पिसंद अची वियो जो लऊ सालनी फिल मुज़निबीन मिन अहलिल अर्ज़ जेकर यो गुनहगार अॼु पूरी रूही ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठे आ त मां सभिनी खे माफ़ करे छॾियां हा अन काफ़ुल गरीब मूसा मां त परदेसिन जी पनाह कहां व हबीबू जंहिंजो दुनिया में कोई दोस्त न आहे मूसा मां रब उन जो दोस्त हा व तबीबू जंहिंजो दुनिया में कोई तबीब न हुजे को हकीम न हुजे मूसा मां रब उन जो तबीब हा कानपुर जा मुसलमानों मशगूल गडारी जे गोठ जा मुसलमानों जेको बानो तौबा थो करे रब खे जेको ॾोह मञे थो अल्लाह खे वाइदो कयो त रब जे आॾो मञींदासीं
मौलविन जी आॾो भली न मञो, मुर्शिदनि जी आॾो भली न मञो, वॾेरनि जी आॾो भली न मञो, थाणे ते भली न मञो, अदालत में भली न मञो, पर ख़ुदा जो वास्तो अथव रब जे आॾो मञो। ॿियो वाक़ियो बि ईंदो, अवां जो ॿुधल हूंदो, अवां जे ईमान खे ताज़ो बनाइण जे लाइ ॿुधायो थो। सिंधी में चवंदा आहिनि त भेड़ो ज़रूरी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तीह जे मैदान में आयो, 6 लख बनी इसराइल, पानी खत्म थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयोसि जानवरनि जे लाइ त पानी कोन्हे, पर हाणे नंढड़ा बचड़ा उन्हनि जूं ज़ुबानूं वात ऐं चप ख़ुश्क थी विया आहिनि, दुआ घुरो त का बारिश वसे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, या अल्लाह बारिश जी ज़रूरत है। रब फम मूसा तुझी दुआ कबूल आ, पर हिन शर्त सां इन 6 लख बनी इसराइल में हिकिड़ो गुनहगार आ जो 40 साल मुंहिंजो मुक़ाबिलो कयो आ, उहो ॿार निकिरी बीहंदो त पोइ मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि, पोइ बारिश वसाईंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह भला हुनजो तारुफ को पार पता को मुंहुं मुहांडो। रब फरमायो, बस तू ऐलान कर त जो 40 साल रब जी नाफरमानी कई वो बाहर निकली बीहंदो, पोइ दुआ कबूल थींदी। हदीस में अचे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो, वो गुनहगार बानो उनके दिल में चुपकियो त मां ही वो गुनहगार आहियां जो 40 साल पंहिंजे रब जी नाफरमानी कई आ। दिल में ख्याल कयो त ॿाहिरि निकिरी बीहंदुसि, ये बनी इसराइल डिंगी कौम मूंखे पत्थरनि सां चिथे छॾींदी। डप में बेचारो ॿाहिरि भी न पियो निकिरे। वरी ख्याल कई त भला इते मथो चादर विझां, रोई करे रब को माफ़ी वठां। वरी ख्याल पैदा थियुसि त मथो चादर विझंदुसि त पाड़े वारे खे ख़बर पइजी ईंदी, चवंदो ही ॾुआरी आ, बाह मां पकड़े करे ॿाहिरि कढंदो। वीचारो डप में ॿाहिरि भी न पियो निकिरी सघे, उते भी मथो चादर विझी ज़ुबान सां माफ़ी न पियो वठी सघे। हदीस में अचे थो पोइ दिल में ॾोह मञई, दिल में ज़ुबान ते भी लफ़्ज़ न आंदई, दिल में चई फातरफ्तु बिज़ुनूबी, या अल्लाह मां मञा थो मां ॾुहारी आहियां, मां मञा थो मां ॾुहारी आहियां, पर तू त बाननि जे गुनाहनि खे बख़्शींदो आ। या अल्लाह तू त बाननि जे ऐबनि खे ढकींदो आ। ओ मुंहिंजा अल्लाह जेकर हिते मां ॿाहिरि निकितुसि, ये बनी इसराइल डिंगी कौम मूंखे पत्थरनि सां संसार करे छॾींदी, जीअं हेल ताईं ढकियो अथई हाणे भी ढक। मां मञा थो मां ॾोहारी आहियां, पर तुंहिंजो ॾोहारी आहियां, हिननि जो मां ॾोहारी कोन आ जो ही मूंखे पत्थरनि सां मारनि। या अल्लाह तू जेका वणई मूंखे सज़ा दे, पर हिननि जे आॾो मूंखे ख्वार न कर। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, रब त दिलनि जा राज़ भी ॼाणंदो आ। फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा, तव्हां बजणा हथो हथ सां मिलाए, मुंडो मुंडे सां मिलाए कमरे जी कुंड में कचहरी था कयो। रफ़ मथो इहो त मूंखे पतो आ, पर तव्हां जेको दिल में सोचींदा हो उहो भी मां अल्लाह खे पतो आ। उन ॾोह मञे माफ़ी वरिती। हदीस में अचे थो आसमान में ककर अची विया, घोड़ सां मींहुं वसणु शुरू थी वियो। अल्लाह जाॾो त देर आई कुन फयकुन त ऑर्डर कंदो थी त थी। मट दिला नादियूं सभु पाणीअ सां भरिजी वञ, नारा लॻी आहे। हर को ॻोल्हे पियो त आहे कहिड़ो गुनहगार त उनखे पत्थरनि सां चिथियऊं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या अल्लाह वो तुंहिंजो गुनहगार बानो त निकितो ई कोन्हे को। रब फरमायो, मूसा ये जेका रहमत वारी मां बारिश वसाई आ, या भी उन गुनहगार बाने जे दुआ जे करे वसाई अथव। या अल्लाह भला हाणे तो उन जी ज़ियारत थिए। रब फरमायो, मूसा जन 40 साल मूंसां टक्कर खाधई, 40 साल मुंहिंजी नाफरमानी कई, उन वक़्त में मां ज़ाहिर कोन कयोमांसि। हाणे त ॾोह मञ, मां रब खां माफ़ी वरिती आसि, मां रब सां ठाव कयो आसि, हाणे मां रब पंहिंजे दोस्त खे कीअं ज़ाहिर आहे। रब जहिड़ो केरु? हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो जंगल में,
गोठ जे वडेरे चयो जंगल में वेठो ही गोठ में लॾे आ मस्जिद ठाराए जई मदरसो साल जो अन्न भी दींदो सही सारियूं भी दींदो सही लट्टा कपड़ा पगार उन्हें बुजुर्ग फरमायो वडेरा जेकर होते मुखों का गलती थी वने तुझी बानी आ नौकरानी मोडे मानी खणी अचे ऐं मां हुन सां का खशट कयां त मूंखे कढंदे त कोन त वडेरे जा तारा गाड़ा थी अरे तू बुजुर्ग हुई तू हिते जंगल में भलो बुजुर्ग जे अखियुनि में पानी अचियो चई वडेरा मां ॾोह त कोन कयो आ मां का ग़लती कई त कान्हे मां त रुगो तोखां पुछां पियो त का ग़लती थी वञे त मूंखे ॻोठ मां कढंदे त कोन त तुंहिंजा तारा ॻाढ़ा थी विया आहिनि हिते 52 साल मूंखे जंगल में गुज़री विया आहिनि हज़ारे मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि हज़ारे मूंखां गुनाह थी विया आहिनि वरी राति जो लिकी पंहिंजे रब खां माफ़ी वठंदो आहे त रब माफ़ बि करे छॾींदो आहे राज़ी बि थी वेंदो आहे 52 साल में कई मूंखां गुनाह थिया पर कॾहिं रब मूंखे मयार त कान ॾिनी पर 52 साल में मुझे रब ने मुझो पानी बंद कयो आ न मानी बंद इन जे करे अल्लाह से फरमावानी बू इला रब्बिकुम ओ मुझा बनो मोटी अचो पंहिंजे रब ॾे रब माना पालींदड़ मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे लज न कयो शर्म न कयो ड्रिजो न वडेरे जी ताक में वेंदो ड्रिजंदो त मथां बेइज्जती न करे वेझे थाणे ते वेंदो ड्रिजंदो त सूबेदार मथां पटको न लाहे अदालत में वेंदो ते ड्रिज थींदो त मथां जज सज़ा न ॾे रफ़मत व अनीबू इला रब्बिकुम मां तव्हांजो पालींदड़ आहियां मां तव्हांखे मां जे पेट में पालियो वरी बि हिन वक़्त ताईं मां तो तव्हांखे पालिया पालींदड़ खां कहिड़ो ड्रिज थींदो आहे बाबा अबू अम्मा पालींदा आहिनि अबे अम्मा वटि जो अचे बच्चो त मुंहिंजी ग़लती आहे माफ़ी वठण अचे त ड्रिज थींदो हाँ ऐं अबे अम्मा खे ख़ुशी थींदी या कान थींदी बच्चो जो ईंदो माफ़ी वठण जे लाइ त केॾो ख़ुशि थींदा भाकुर पाईंदा ख़ुशीअ में रोंदा आहिनि त भेण बच्चो आयो असांखे परचाई पी मां तव्हांखे एतिरो कोन पालियो आहे जेतिरो रब पालियो आहे तव्हां मां जे पेट में हुयो चौबाज़ रस्ता बंदि हुया उते बि नाड़े जे ज़रिए सां रोज़ी रब पियो ॾे जॾहिं महिल अम्मा जे पेट में तव्हां ॿाहिरि निकितो तव्हांखे न ॾंद न ॾाठूं न गोश्त खाई सघो न मानी चॿाड़े सघो वहदईनाहु नजदैन वरी अम्मा जे छातीअ में ॿिनि खीर जे नहरुनि जो इंतज़ाम बि तव्हांजे लाइ मां कयुमि ओ ज़ालिमो इन अम्मा जे दिल में या बाज या शफ़क़त विझण वारो भी मां जो तव्हां रात जो रो था त अम्मा वेचारी वेठी आ उहा भी रोए थी पई पंहिंजे बच्चे सां गॾु चवे थी मूंखे तकलीफ़ थिए मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न थिए मूंखे बुखार हुजे मुंहिंजे बच्चे खे बुखार न हुजे मां बुख ते हुजां मुंहिंजे बच्चे खे बुख न हुजे रब फरमायो या अम्मा जे दिल में बाज शफ़क़त विझण वारो भी मां या ॿियो कोई कोन इन अल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम रब फरमाए एतिरो अब्बो अम्मा तव्हां ते मेहरबान न आहे जेतिरो मां रब तव्हां जे मथां मेहरबान आहियां व अनीबू इला रब्बिकुम ड्रिजो न शर्म न कयो मतां तव्हां सम्झो त वेंदासीं रब खां माफ़ी वठण जे लाइ ॾोह मञीदासीं त असांखे सज़ा मिलंदी रब फरमा ड्रिजो न अचो मां रब ॾे माण्हुनि खां जेकॾहिं तव्हां ड्रिजो था त रब फरमा रात जो लिकी लिकी पंहिंजे नरम ऐं गरम बिस्तरे खे छॾे तुंहिंजे पीउ खे बि ख़बर न पवे अम्मा खे बि ख़बर न पवे भली ज़ाल खे बि ख़बर न पवे ॿाहिरनि खे बि न ॿुधायो बसि तूं हुजी ऐं मां हुजां अच रुगो ॾोह मञ त मां ॾोहारी आहियां सुठो अथई त रो फइलम तबकू तबाह कयो रोअण नथो अचे रुगो रोअण जहिड़ी सूरत कंदो तॾहिं बि ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई छॾींदो बालूल फकीर दरवेश मंजी खणी अची बाज़ार में वेठो माण्हुनि जज़्बालूल ख़ैर था जो बाज़ार में वेठो आहियां यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाव कराइण आयो आहियां
भला दे हवाल ठाह थियो तो बालूल रोई करे जो यार रब तो ठहण जे ला तैयार आ पर बाना ठहनी कंदा रब तो चए तो अचो तो तवा सा ठाह कया बाज आ हराच हस्ती बाज आ रब तो चए तो बाना मोटिया अन्या वक्त थई मोटिया घर काफिरो गबरो बुत परस्ती बाज आ काफरी कब्रुन जो पुजारी बुतन जो पुजारी मोटिया ई दरगहे मा दरगहे नौ में दीनीस्त हाले जी शरीफ भी परे थवा बेग शरीफ जी दरगाह भी परे थवा रब फम मुंहिंजी दरगाह त तव्हांजे घर जे साम्हूं भित भित सां घर सां दर सां या मस्जिद मुंहिंजी दरगाह अथव मुंहिंजी दरगाह में जेको भी आयो वो नाव में थी करे भी वापस कोन मोटियो आ सद बार अगर तौबा शिकस्ती बाज़ा 100 दफ़ा जेकर तो तौबा कया वरी तौबा के टोड़ियो आ परवाह ना है परेशान थे जी काई जरूरत ना है वरी भी मोटिया लज न कर शर्म न कर मोटिया मुझे दरवाजे थे मन तकरब मिन्नी शिबरा तकरब तु मिनहु ज़रा तू गिराठ वे जोई दे मां हथ वे जोई दो मां वमन तकरब मिन्नी ज़रा तकरब तु मिनहु ज़राइल तू हथ वे जोई दे मां हथ वे जोई दो मां तू पंदरो करई दे प्यादल दे मुझी रहमत डोरी दई तुझे अचर में देर आ पर मुझे राजी थर में देर ना रब त पे तो सडे त चो ठाव रबाना चवंदा कोन ईंदासीं मस्जिद व्याज खां कोन मुड़ंदासीं चोरी खां न मुड़ंदासीं बदमाशी खां गिला खां परावन हकल खान कोन मुड़ंदासीं अल्लाह त चए थो त अचो वरी बे ॾींहुं मंजी खणी वञी कब्रिस्तान में रखियई माण्हुनि चयसि बालूल कल बाज़ार में वेठे अॼु कब्रिस्तान में वेठो आहे त बालूल चयो यार बाननि जो ई अल्लाह जो ठाव कराइण आयो आहे भला ॾे हवाल ठाव थियो त बालूल रोई करे चयो यार अॼु बाना त ठहण जे लाइ तयार पर रब अॼु कोन थो ठहे अॼु ही कब्रिस्तान वारा त मिनथू पिया था कनि रब्बिर जीऊन या अल्लाह असांखे वापसि मोटा लाली अमल सालिहा हाणे असां सफ़ा सुधरी वेंदासीं रब्बना अखरिजना मिन्हा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून हिकु दफ़ो असांखे ॿाहिरि कढ वरी तुंहिंजी नफ़रमानी कयूं त असां ज़ालिम चइबासीं रब्बना अबसरना व समीना या अल्लाह असां अखियुनि सां ॾिठोसीं अज़ाब कननि सां ॿुधासीं क़ब्र जा धमाका हाणे यकीन थी वियो आहे वापसि मोटा पर रब जे तरफ़ों वरंदी थी अचे इक्सऊ फीहा वला तुकल्लिमून छाई पायो ज़लील थियो मूंसां ॻाल्हायो बि न रात जो घिटीअ में ज़ालिमो कुतो भौंकंदो हुआ त निंड न ईंदी वाला चोर अची वाला धाड़ेल अची वियो बच्चा कोन पिया वगल घर कोन पियो वणेव बंदूक खणी ॿाहिरि निकिरी आया पर रोज़ानो 5 दफ़ा मुझो सॾ पियो थे हय्या अल सलाह अचो निमाज़ ते हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे ज़ालिमो तव्हां घर भी न छॾियो ओताक भी न छॾी मोबाइल भी न छॾी तास भी न छॾी तव्हां वटि कुत्ते जे भौंक जो क़दुरु हुयो मां ख़ुदा जे सॾ जी अहमियत न हुई वला तुकल्लिमून मूंसां ॻाल्हायो भी न हाणे मां रब कोन ठहंदोसां जॾहिं वाह रखे वाह तॾहिं मच्छ मोटण जी न कई जॾहिं मां राज़ी थियण जे लाइ तयारु हुअसि त उन वक़्त में राज़ी थियो ई कोन पिया हाणे मां कोन ठहंदोसां सो बाबा हाणे वक़्तु अथव हिन वक़्तु पंहिंजे रब खे परचायो अखियुनि मां बगोड़ा वाहे माफ़ी वरितीसीं इंशाअल्लाह ठही वेंदो रब पर मरण खां बाद अखियुनि मां पाणी ख़तम थी वञे रत जा वाह अखियुनि मां वहनि अल्लाह कोन परचंदो अल्लाह खे परचाइण जो ई वक़्तु अथव 99 माण्हू हुन क़त्ल कया बुधो था नी 99 खून के आयो हिकिड़े बुजुर्ग अचे से मां 99 खून कया भला मुंहिंजे लाइ बि का बख़्शिश आहे बुजुर्ग फरमायो 99 माण्हू क़त्ल कया अथई तुंहिंजे लाइ केॾो बख़्शिश आहे चई पोइ हाणे 100 पूरा कया
माफ़ी जो न थी मिले तो भला वो 100 पूरा कर हुन भी कावड़ में चेस भली वो 100 पूरा कर अञा अॻिते वध जहन्नम तलवार कजई ठका उन बुजुर्ग के मुंडीअ में तलवार जोई त मुंडी वञी परे करे 100 पूरा करे छॾे वरी भी इनखे तक पई त मन केथो माफ़ी मिली वञे वरी आयो ॿिए बुजुर्ग वटि मौली शरीफ जे मदरसे में बाबा मां 100 खून कयाल भला मुझे ला भी का बख्शिश आहे मुखे भी माफ़ी मिलंदी हिनखे ॾिठो हुनखे मारे आयो आहे हाणे मां वरी जेकर का फतवा ॾींदोसांसि त मुंहिंजी मुंडी लाहींदो चई बाबा मूंखे का ख़बर कान्हे त तोखे माफ़ी मिलंदी अलाए न मिलंदी बाक़ी तोखे ॾस ॾियां थो वञ हाले जी शरीफ़ उते अल्लाह वारा वेठा अथई वञ उन्हनि खां मसलो पुछ बाक़ी मूंखे का ख़बर कान्हे सभु चओ सुभाणे हुन पंहिंजी जान बचाई त हिन ज़ालिम मां जान छुटे बस हिन चयो त भला ठीकु आहे रस्तो त ॾिनई वियो ॾाहीं हदीस में अचे थो जब पहाड़ी इलाइक़ो हुयो पथरेली ज़मीन ही वेचारो भॼंदो पियो वञे रस्ते में बेहाल थी पियो ज़ुबान खुश्क थी वई वात चप खुश्क थी वियसि पाणी बि कोन जो ढुक भरे पंहिंजे वात खे आलो करे वेचारो बेहाल थी किरी पियो उते पहाड़ी इलाइक़े में केरु हुयो बि कोन जो हिनखे पाणी पियारे कुझु हिनखे होश ॾियाराए पोइ आख़िर जंहिं महिल हुनजी ज़िंदगी जा आखिरी पसा हुया पंहिंजे बाहुनि जे ठूठनि ते बि अॻिते पियो वधे त इहे बि हिकिड़ी गिराहट हाल जी जे वेझो थिया अल्लाह वारनि जे वेझो थिया मन खे थो माफ़ी मिली वञे पंहिंजे पेट ते पंहिंजे सीने ते घिसकियूं पियो ॾे ओचितो इज़राइल पहुची वियो हुनजो साहु अची कढियईं त जन्नत वारा फ़रिश्ता बि पहुची विया दोज़ख वारा फ़रिश्ता बि पहुची विया जन्नत वारा फ़रिश्ता रेशमी रुमाल खणी आया इज़राइल खे चवंदा रूह असां के दे त इनखे जन्नत में पहुचायूं ही तौबा जे इरादे सां निकितो आहे हिन जी तौबा क़बूल थी वई हूंदी दोज़ख वारनि फ़रिश्तनि चयो न बाबा ही 100 माण्हुनि जो क़ातिल आहे हिन जे लाइ माफ़ी केॾो थींदी हिन जो रूह असां के दे त असां सिजीन में जेल खाने में जहन्नम में वञी उछलायूंसि अल्लाहु अकबर इज़राइल अर्ज़ कयो या अल्लाह मां कंहिंजे हवाले ही रूह कयां रब फरमायो जिथों आयो आहे उतों जी भी माप कर जेॾे वञे थो ओॾों जी भी माप कर हाणे तो निकितो इहा मिसाल थो ॾियां इन ॻोठ जो नालो छा मशहूर करीमदाद गॾाणी मां निकितो वञे पियो हाले जी शरीफ़ रस्ते में घोटकी जे भरिसां वीचारो फौत थी वियो हाणे जॾहिं वञे थो हाले जी उतों जी ज़मीन जी भी माप कयो करीमदाद गॾाणी जे ॻोठ जे ज़मीन जी भी माप कयो जेकर हीअ ज़मीन वेझी आहे जिथों निकितो आहे त पोइ हिन जो रूह दोज़ख वारे मलाइकनि जे हवाले कर पर जॾहिं वञे थो अल्लाह वारे ॾे उहा ज़मीन हाले जी वारी मसलन वेझी आहे त पोइ हिन जो रूह जन्नत जे मलाइकनि जे हवाले कर हदीस में अचे थो जॾहिं इज़राइल माप जो कई त हो जेके हिन ठूठ ते घिसकियूं ॾिनियूं हुयूं पंहिंजे सीने ते हिकिड़ी गिराहट ओॾो वारी ज़मीन घटि थी पई रब फम बस फ़ैसिलो थी वियो इन रहमती सबक़त अला ग़ज़बी जॾहिं मुंहिंजी बाज ऐं मुंहिंजी कावड़ जो मुक़ाबिलो थींदो आहे मुंहिंजे रहम ऐं मुंहिंजे ग़ज़ब जो टकर थींदो आहे त मुंहिंजी बाज मुंहिंजे कावड़ जे मथां ग़ालिब थी वेंदी आहे मुंहिंजो रहम मुंहिंजे ग़ज़ब खे मारे वेंदो आहे रब फम मुंहिंजी बाज ग़ालिब थी वई मुंहिंजो रहम खटे वियो हिन जी तौबा क़बूल थी वई हिन जो रूह जन्नत जे मलाइकनि जे हवाले कर त वञी आला इल्लीन में हिनखे आज़ादी सां घुमाए माफ़ी वठंदो हाणे 15 शाबान जी राति बि अचे थी बाक़ी 2-3 ॾींहं ॿार था चवनि त या राति फटाकनि जी राति आहे वॾा था चवनि त या सही नहीं सूजिन जी राति आहे कढ़ाई खाए बि न राति न बाबा या तव्हां ई असांजे बख़्श जे लाइ को बहानो वाइदो कयो त हिन राति रब खां माफ़ी वठंदा वरी रमज़ान जो महीनो बचण वारो अल्लाह जे रहमत जे सीज़न जो महीनो जीअं शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह जी रहमत सस्ती थी वेंदी आहे अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटनि खे ई किराए छॾींदो आहे त लुटियो मुंहिंजा बानो मुंहिंजी रहमत वाइदो के तो इंशाअल्लाह रमज़ान में ॾींहं जो रोज़ा राति जो अल्हम्दुलिल्लाह हाणे त मौसम भी भली आहे ठीकु आहे भली लाबारा थियनि
इंशाल्लाह कड़ी वडी गाल हमें तो थ्रेशर निकली बयान लाबारा कंदा होए अल्लाह से वजू सहूलतूं पैदा कयूं या बागड़ी भील कोली वाणिया ये वरी कम जे ला ना सा मुसलमानन जे कमन जे ला दई छजुम तो बाबा ये लोणो कंग ये गडा वडा ठायो पाण इंशाल्लाह ॾींहं जो रोज़ा रात जो तरावी असां जो पडीजन में एक साईं मूसा सैयदन इन जो वालिद साहब हुंदो साईं उमर शाह तो रमजान जो महीनो अचे तो स्लेट ते ॿाहिरों लिखी जॾहिं दरवाजे जे ॿाहिरों तो बाबा मेहमानन जो अचण बंद आहे हाणे असां रब जे हवाले सॼो ॾींहुं क़ुरान जी तिलावत नबी से फमल्ला अक़ूल अलिफ लाम मीम हरफुन वाहिद अलिफ लाम मीम हिकड़ो हरफ न थव अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उन जे अमाल नामे में 30 नेकियूं थियूं लिखजन 30 गुनाह था माफ थियन 30 दर्जा था जन्नत में बुलंद थियन बाज़ उलमा फरमाता न अलिफ में 3 अखर लाम में 3 अखर मीम में 3 अखर जेको पढ़े तो अलिफ लाम मीम सिर्फ एतरा लफ्ज चई उन जे अमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखजन 90 गुनाह था माफ थियन 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियन उलमा फरमाता जेको हिकड़ो कुरान मजीद जो खत्म कढंदो अल्लाह ताला उन जे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 62 करोड़ 60 लख नेकियूं उन जे अमाल नामे में थियूं लिखजन ज़ुबान लास्ते जो पैसा एतरा मिलना त ज़ुबान ला ॾाढा हिकड़ो कुरान जो खत्म तो करे तो 1 खरब 83 अरब 62 करोड़ 60 लख नेकियूं बाबा इते नेकिन जो कदर ना है नेकिन जो कदर क़यामत जे ॾींहुं थींदो जिथे नेकिन जी मंडी लगंदी नेकिन जी बाजार लगंदी सवाए नेकीअ जे भी का शे कम न ईंदी नेकिन जो कदर क़यामत जे ॾींहुं थींदो नबी से फरमा एतरी त नेकी कीमती थी वेंदी जो पी के चवंदो बाबा हिकड़ी नेकी दे मुझे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आ पी चवंदुसि मां तोखे सुञाणा ई कोन थो अम्मा के चवंदो अम्मा अॼु तुंहिंजे बच्चे के हिकड़ी नेकी जी ज़रूरत है मुझे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आ हिकड़ी मूंखे नेकी दे त मां जन्नती बणिजी वञा मां चवंदसि मूंखे तोखां वधीक ज़रूरत है तूं आहीं केरु जेको मूंखां नेकी थो पी मायो जवाब दींदा त भाइर केॾो वफ़ा कंदा दोस्त केॾो वफ़ा कंदा यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबती व बनी 3 सिपारो सूरत अबस कुरान तो फमा भा खां बेज़ार थी वेंदो अबो अम्मा औलाद खां बेज़ार औलाद अबे अम्मा खां बेज़ार मुर्स ज़ाल खां बेज़ार ज़ाल मुर्स खां बेज़ार लौ यफ्तदी मिन अज़ाब यौम इज़िन बिबनी व साहिबती व अखी व फसीलती लती तोवी 29 सिपारो सूरत मार कुरान तो फमा पी पी रब के चंदो या अल्लाह मुझे पुटन के बाह में साग मुखे बचा अम्मा पे रब की चंदी या अल्लाह मुझे बच्चन के बाह में साग मुखे बचा बाप चंदो या अल्लाह मुझा वडा भाग नंढा भाग सब बाह में साग मुखे बचा मुक्स पे चंदो या अल्लाह मुझी ज़ाल के बाह में साग मुखे बचा व फसीलती लती तूवी व मन फिल अर्ज़ जमीआ सुम्मा युंजी ही गडांगन जो वडेरो जमींदार पे चंदो या अल्लाह मुझी सॼी राज के गडांगी कौम के बाह में साग सुम्मा युंजी रुगो मुखे बचा फला अंसाब बैनहुम रिश्तेदार सब खत्म पीमा वारो रिश्तो भी खत्म भाइरन वारो रिश्तो खत्म ज़ाल मुर्स वारो रिश्तो खत्म पर कौमूं भी सब खत्म थींदियूं छाजो जोगी छाजो कोरी छाजो मोची छाजो खोसो छाजो बिरोही छाजो चांडो छाजो महर छाजा गडाणी ये सब सैयद बुखारी ज़ात जी भी कंहिंखों पुछा कान थींदी ज़ातियूं भी सब खत्म थी वेंदियूं फयौम ला यतसालून कुरान तो फमा के एतरी भी जरूरत न थींदी जो केरु कुंड में वेही करे कंहिंखों को हाल अहवाल वठे अल्लाह अकबर अल्लाह खिल्लाउ यौमइज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदु ही दोस्त जेके हिक जहिड़ियूं टोपियूं पिया पाइनि हिक जहिड़ा लटा हिक जहिड़ियूं मोबाइल हिक जहिड़ियूं जुतियूं हिक जहिड़ियूं गाॾियूं क़ुरान तो फरमाया घाटा यार भी हिक ॿिए जा दुश्मन बणिजी ईंदा सवाइ नेकीअ जे बि का शइ कंहिंखे कम न ईंदी अॼु नेकिन जा दरिया पिया था वहनि पर निभागा सब रोड ते बीठा टोला करे उते बीठा शैतान एॾो हरामी आहे एॾो थो असां सां विढ़े
इतने भी छो वही वे या नेकी छो कमाए तने करे हेडे का न का गाल तो जेगो कराए टोलो करे बिया घट में घट वाइज थे जलसो थे उते अदब एहतराम सा वेहो सुबह को वठी शाम ताईं कुरान मजीद बुधो त लखे नेकी थी वी या उते हिकड़ी नेकी जे ला परेशान इते अचो दा जलसन में तरंदो गुनाह खणीदा बेअदबी करे नाफरमानी करे तो गुनाह सो हिते तो बरोच की ना हलाइदा कयो जलसन में ये जेड़ा वणू ते घर कयो बस वायदो के तो जी जलसन में आलमन सा गडो इलेक्शन में भी आलमन सा गडो इने जो इलेक्शन अचे तो वरी तारा फोटारे करे आ तो मुल्लन जो सियासत में माना तवा चाहता सियासत में सब बदमाश है शरीफ मांगू ना हो असांजो सिंध असेंबली में दोस्त आयो को ऑफिसर वो चवंदा से जेके भी असेंबली में मेंबर वेठा न मायूं मर्द सब शराब हिकड़ो साईं कायम अली शाह शरीफ हो शराब को न पियंदो एक ब कुंडा भंग जा पी पोई न हो माना शरीफ में शरीफ साईं कायम अली शाह अगर जेके रात जो शराब पी सुबह जो असेंबली में वेंदा ये कड़ा फैसला कंदा ये फैसला कंदा त मस्जिदूं ठाहियो मदरसा बंद कयो मौलन के लगाम मुझो बा 24 जनवरी ते शहीद थी दुकान ता अचे जो रस्ते में फोरू मिली पैसा भी दे मोबाइल भी दे गाड़ी भी दे वो तो बहादुर कुरान जो हाफिज हो जाए तव्हांखे शर्म न थो अचे गरीब पंहिंजे बच्चन जे लाइ रोज़ी थो करे तव्हां बंदूक जे ज़ोर सां रोज़ी फुरियो था अंधा मंडा हो तव्हां कमायो नथा उन्हनि सां मुज़ाहमत कई सुञातई उन्हनि खे ज़ालिमनि गोली ऐं वीचारो शहीद थी हिन वक़्तु हालात अहिड़ा आहिनि जो जवाबदारनि खां वधीक फरियादी परेशान माना हिकिड़ो भाउ असांजो शहीद थियो वरी ॿियो भाउ जेको फरियादी आहे उहो बि जान माल तो हथ खणे 8 साल गुज़री वेंदा इंसाफ़ न भाउ नासिर साहब आयो ताज़ियत जे लाइ रोई करे चई मौलाना असांजे वालिद साहब खे 8 साल थी पुट जे शादी जे मौके ते उनजो जनाज़ो वञी काज में पहुचे चई असांजी अम्मा बाबे जो हिन वक़्त ताईं वो बिस्तरो विछायो शहीद ख़ालिद महमूद जो बिस्तरो अञा ताईं विछायो पियो अम्मा वेड़ो न थी जो उन कमरे में वञी नथी 8 साल थिया इंसाफ़ न थियो निज़ाम असांजे मुल्क जो अफगानिस्तान में हिकिड़ी औरत उनजो बच्चो क़त्ल थियो अञा 72 कलाक भी न गुज़रिया काज़ी साहब चयो वलकुम फिल क़िसास अम्मा तुझे पुट जो फैसलो थियो उथी कंदार जे गिरौट में आई उनजे बच्चे जो कातिल कंदो हेठ कयूं वेठो आ हथ उन जा पोया बदल हुया जल्लाद हथ में तलवार खणी करे घुमे पयो काज़ी साहब चयो अम्मा इहो तुझे पुट जो कातिल आ हाणे माफ़ करीस तुझी मर्ज़ी आ पंहिंजे हथन सां पाण ज़िब करे पंहिंजे दिल खे ठार रब जो कानून तोखे इजाज़त हुजे या असां इन जी मुंडी लायूं हिन वक़्तु कानून तुझे हथ में आ मुसलमानो मां तव्हां खां पुछां थो अम्मा पंहिंजे बच्चे जे कातिल खे 3 ॾींहंनि जे अंदरि पुट पंहिंजे पीउ जे कातिल खे भाउ पंहिंजे भाउ जे कातिल खे 3 ॾींहंनि में उनजी मुंडी लहंदे ॾिसे ॿुधायो कंहिं कमीने खे ज़रूरत थींदी जो इहे नाहक बेडो ई मुसलमान खे रस्ते वेंदे केरु मारे ऐं असांजी दिलि थधी थींदी आहे न मुंहिंजे अम्मा जी हिन वक़्तु 90 साल हूंदा कुराड़ी अम्मा अचानक उनजे नौजवान पुट जो लाश गोली लॻल जो रात जो अचे त छा हाल हूंदो हिन वक़्त ताईं उनखे होश न आहे मां जंहिं वक़्त में वञा थो त पुट मुंहिंजे पुट जे कातिलनि जो अलहमदुलिल्लाह 3 गिरफ़्तार थिया उन शहीद पाण ॿुधायो हुनजे लाइ त भलो थियो मौत त बरहक़ मन कुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीद मुंहिंजे नबी फरमाए जेको पंहिंजो माल पंहिंजी इज़त बचाईंदे क़त्ल थियो इहो शहीद आहे ऐं हक़ विढ़ी वठिबा हक़ मिंथुनि सां न वठिबा पंहिंजो हक़ विढ़ी वठो पंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे विढ़ी वठो अदालतुनि में इंसाफ़ न थींदो या त बस शरीफ़ थी वेही रहो त बस खाइनि न वॾेरनि वटि इंसाफ़ आहे न अदालत में इंसाफ़
नबी से फरमायो जेको पंहिंजो माल पंहिंजी इज्जत बचाईंदे क़त्ल थी वियो क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार में शहीद जे गिची मां जीअं ज़िंदगी जो रसो टुटो बिना हिसाब जे शहीद जन्नत में हलियो ईंदो क़यामत जो ॾींहुं थींदो मौलवी भी बीठो हूंदो पीर भी बीठो हूंदो हाजी भी बीठो हूंदो एॾो शहीद भी बीठो हूंदो उन जे जिस्म मां खून पियो वहंदो पर उन जी खुशबू मुश्क अंबर खां वधीक हूंदी रब फरमाईंदो शहीद अॼु हिन मौलवी जो हिन पीर जो मुफ्ती जो हाजी जो हिसाब थींदो पर तोसां मां कड़ा हिसाब कयां बस तूं वञ बिना हिसाब जे जन्नत में नबी से फरमा मौत जी तमन्ना न कयो मौत रब को न घुरंदा कयो केड़ा भी हालात संगीन थी वनन केडू भी परेशानी हुजन केडी भी बीमारी हुजे मुर्स मानू थी करे मोजो मौत न घुरो पर मुझे नबी फरमायो शहादत जे मौत जी तमन्ना भी कयो शहादत जे मौत जी रब को दुआ भी घुरो भले में भलो मौत शहादत तो सब दुआ घुरंदो नी मां दुआ घुरा अल्लाह सा सभी के शहादत जो मौत दे या अल्लाह सा सभी के शहादत जो मौत दे मौलाना फजल रहमान सॾु करे वाइदो कयो आधी रात जो जेकर मौलाना सॾु कयो ऐं मस्जिद जे लौट में मौली शरीफ ऐलान कयो बाबा मौलाना तबले जंग वजाए छॾियो आहे ऐलान कयो आहे वाइदो कयो जीअं साहबा इएं पंहिंजे ज़ालुनि सां गॾु सुता पिया उते जो उते पंहिंजे ज़ालुनि खे छॾे लबैक चई करे अचे साहबा सिफ़ुनि में बीठा तव्हां बि वाइदो कयो जेकर आधी रात जो मौलाना जो सॾु अची वियो इंशाअल्लाह पंहिंजे बच्चनि खे घर खे छॾे करे संतरा बधी करे इस्लामाबाद तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत कदम बढ़ो नारा तकबीर निजाम के तब्दील वाइदो के दे इलेक्शन में वडेरन सां ॻाल्हाईंदासीं इन पंहिंजे तक जे वडेरन खे चई छॾियो न खपनि तव्हांजा रोड ये पंहिंजे बंगुलनि में वञी ठारायो इन्हनि रोडनि खे बि ड्राहे छॾियो हिननि कमीननि रोडनि खां कचो भलो आहे सही तो चवां या ग़लति ड्राहे वञो ये बिल्डोज़रनि सां पंहिंजा रोड खणी वञो पंहिंजे बंगुलनि में पत्थर ये चओ पंहिंजे वॾेरनि खे न खपे तव्हांजी बिजली ये ट्रांसफार्मर खणी वञो पंहिंजे बंगुलनि में रखो वञी कटे वञो तारूं असां सोलर ते पंहिंजे घरनि खे रोशन कंदासीं पखा हलाईंदासीं कटे वञो ये गैस जो लाइनूं असां काठनि ते पंहिंजी चुल्ह बारी खणी वञो ये नलका ई नालियूं पंहिंजे सालनि ऐं भेणियुनि खे वञी ॾियो लानत था कयूं तव्हांजे पटे वाली जी नौकरी ते न खपे तव्हांजी नौकरी न खपनि तव्हांजा ये 5000 ज़िल्लत जा असां पिनी करे पंहिंजे बच्चनि खे खाराईंदासीं असांखे क़ुरान जो कानून खपे मोहम्मद मुस्तफ़ा जो निज़ाम वाइदो आहे नी ॻाल्हाईंदव नी वॾेरनि खां डिॼंदो त मोचड़ा घणा खाईंदा न डिजो वडेरन फला तख्शो नास असांजे उलमा असांखे बहादुर हिन जे हथ में का शइ कान ई चोर हन चोर बुज़दिल हूंदो हक़ वारो दिलेर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असांजा जमायती वडेरन सां ॻाल्हायूं हू त कसम था खाइनि त असां तव्हांखे लॾाई छॾींदासीं तव्हांखे कूड़ा केस आणे जेल में विझाईंदासीं चवनि था असांखे जेल क़बूल आहे तव्हांजो ॻोठ छॾींदासीं पर उलमा जो साथ न छॾींदासीं असांखे क़ुरान जो कानून पक्को वाइदो आहे नी इंशाअल्लाह साथ ॾिबो नी उलमा जो ऐं वाइदो कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं दुआऊं बि घुरो अल्लाह ताला इन्हनि इदारनि खे आबाद फरमाए बसि ऐं सैयदनि मूं सां गॾु बि हिकिड़ी नात पढ़ंदा असां सिंधी माण्हू सैयदनि जी हुई ख़िदमत कंदा पर हीअ त सैयद मुवहिद बि अथव ग़रीब बि साईं अब्दुल्ला शाह बुखारी फरमाईंदो त सैयद जूं ॿ निशानियूं हिकिड़ो मुवहिद ॿियो ग़रीबी मुवहिद सैयद तौहीद हकीकत में मुवहिद सैयद हुजे तो उनजा हथ चुमिजे आहे या न गुनाहगार त हर को आहे सो उन्हनि जी ख़िदमत बि कयो नबी ज़ैन याल अल्लाह ताला जो